बड़ा सवाब, बड़ा इनाम, बड़ा इकराम अल्लाह से मुकर्रर फरमाया। पर इन्हें रोजे रखने जो मकसद चाहिए अल्लाह ताला असांखे बुखो रखणु चाहे तो पुण्य रखणु चाहे तो पोइ असांखे सवाब ॾिए थो। असांजी बुख असांजी उञ काटण सां अल्लाह ताला जल शानो जो कहिड़ो कर्ज़ आहे, कहिड़ो मक़सदु आहे रोज़ा रखण जो? तव्हांजो तवजो आहे? प्यारा दोस्तो, रोज़े रखण जा ज़ाहिरी, बातिनी, रूहानी, जिस्मानी लातादाद फ़ाइदा आहिनि, पर ख़ुसूसन बुख काटियूं त बुखारनि जो अहसासु थिए। उञ बर्दाश्त कयूं त उञारनि जो अहसासु थिए। तंगी बर्दाश्त कयूं त उन्हनि माण्हुनि जो अहसासु थिए जेके वीचारा तंगी में मुब्तला आहिनि। जॾहिं माण्हू जो पंहिंजो पेट भरियल हूंदो आहे न, उनखे ॿियो को बुखियो नज़र न ईंदो आहे, सम्झंदो आहे सॼी दुनिया जा पेट भरिया पिया आहिनि। पर जॾहिं ख़ुदि बुखियो ख़ुदि उञो थींदो आहे त उनखे ॿिए जे बुख ऐं उञ जो अहसासु थींदो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, नबी ज़ादो हुयो, पैगंबर हो, पैगंबर जो शहज़ादो हुयो, जेल में पियो, जेल काटे, जेल खां निकितो त वरी अल्लाह उनखे पूरे मिस्र जी बादशाही अता फरमाई। जॾहिं बादशाह थी वियो, मिस्र जो ताज ऐं तख़्त उनजे हवाले थी वियो, त पोइ जेॾी महिल मानी अॻियूं मिलंदी हुयसि, पाण मानी न खाईंदो चवंदो पहिरीं जेल खाने वारनि खे मानी मोकिलियो त पोइ मां कंहिंजी जेके जेल में पिया आहिनि पहिरीं उन्हनि खे मानी मोकिलियो, उहे खाईंदा पोइ मां मानी खाईंदो। माण्हू चवंदासीं तव्हां बादशाह आहियो, मिस्र जा हाकिम आहियो, तव्हां मानी खाओ, जेल खाननि खे उनजे कानून मुताबिक़ मानी मिलंदी। फरमाई त तव्हां जेल न ॾिठो आहे, मां ॾिठो आहे। जेल जी ज़िंदगी तव्हां न ॾिठी आहे, मूं ॾिठी आहे। जॾहिं इंसान ख़ुदि कंहिं मामले मां गुज़रंदो आहे त उनखे अहसासु थींदो आहे। तव्हां सम्झी ॻाल्हि? अल्लाह ताला असांखे रमज़ान जे ॾींहंनि में रोज़े रखण जो हुकुम ॾिनो आहे। सॼो ॾींहुं बुख काटियो, सॼो ॾींहुं उञ काटियो, तव्हांखे उन्हनि माण्हुनि जो अहसासु थिए जेके ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, जिन वटि कुझु बि न आहे, उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे थी। पोइ असांखे रोज़ो ॿियनि जो अहसासु ॾियारे थो, ऐं इन जे लाइ मां त रोज़े सां मां हर कंहिं वटि एतिरो कोन्हे जो असां रोज़ा रखायूं, रोज़ा खोलायूं। मां फरमायो कंहिंखे खजूर जी कड़ीअ ते या खीर जी लप ते या पाणी जे ढुक ते रोज़ो रखाए, रोज़ो खोलाए, उनखे उहो साॻो रोज़ेदार जेतिरो अजुर ऐं सवाबु। ॾिसो हिकिड़ो माण्हू रोज़ो रखे थो, सॼो ॾींहुं बुख काटे थो, सॼो ॾींहुं उञ बर्दाश्त करे थो, पर ॿियो कंहिंखे खजूर जी रुॻे कड़ी ॾिए थो, उनखे हुन जेतिरो अजुर ऐं सवाबु थो मिले। मक़सदु छा आहे त ॿिए जो अहसासु, ॿिए जो क़दुरु, ॿिए खे खाराइणु, ॿिए खे प्यारणु। रोज़े जो बुनियादी मक़सदु इहो आहे त ॿियनि जो तव्हांजे दिलनि में अहसासु पैदा थिए। रोज़े दौरान
तव्हां बुख काटियो त तव्हांखे क़दुरु थिए त बुखारा माण्हू, मिसकीन माण्हू, ॾुकिड़ियल माण्हू, कमज़ोर माण्हू, मिसकीन माण्हू, उन्हनि जी ज़िंदगी केतिरी ॾुखी थी वञे। तव्हां ॾिसो रमज़ान जे पोएं ॾहे में एतिकाफ़ वेहणु सुन्नत आहे। एतिकाफ़ ॾहो वेहणु सुन्नत आहे। ऐं हबीबुल करीम फरमायो त मन इतकफ़ यौमन इब्तिग़ाअ वजहिल्लाह जअलल्लाहु बैनहु व बैनन नार सलास खनादिक कुल्लु खंदकिन अबअदु मिम्मा बैनल ख़ाफ़िक़ैन। जेको माण्हू सिर्फ़ हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ में, नफ़िली एतिकाफ़ हिकिड़े ॾींहं जो वेहे, अल्लाह ताला उनखे 3 खंदकूं दोज़ख खां परे करे छॾे। हिकिड़ी खंदक एॾी वॾी आहे जेतिरो ज़मीन ऐं आसमान जे विच जो मुफ़ासिलो। ऐं ज़मीन ऐं आसमान जे विच में 500 सालनि जो मुफ़ासिलो आहे। घणो? चओ 500 साल। 500 सालनि जो मुफ़ासिलो आहे ज़मीन आसमान जे विच जो फ़र्क़ु। अहिड़ा 3 मुफ़ासिला 500 500 500 1500 साल उहो माण्हू जहन्नम जी बाहि खां परे थी थो वञे जेको सिर्फ़ हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ करे। जी शौक़ु थींदो न त असीं बि एतिकाफ़ वेहूं। जेकॾहिं हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ 1500 साल जहन्नम जी बाहि खां दूर करे छॾे थो त जेको 10 ॾींहं एतिकाफ़ वेहंदो उनजो केॾो वॾो सवाबु थींदो। पर इन साॻी हदीस में लफ़्ज़ आहिनि मन मशा फी हाजत अख़ीह कान लहू खैरन मिन एतिकाफ़ 10 सनीन। जेको माण्हू कंहिंजी हिकिड़ी हाजत पूरी करे, हिकिड़ी ज़रूरत कंहिंजी पूरी करे, उनखे 10 साल जे एतिकाफ़ खां वधीक जो नहीं सवाबु। 10 साल एतिकाफ़ में वेही, हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ 1500 साल दोज़ख खां परे थो करे छॾे। हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ 10 साल जेको एतिकाफ़ में केॾो वॾो सवाबु थींदो। सुभान अल्लाह। 10 साल कहिड़ा माण्हू साम्हूं जेको 10 साल वेंदो। पर मदीने वारे साईं फरमाए त कंहिं मुसलमान जी हिकिड़ी हाजत पूरी कयो 10 सालनि जे एतिकाफ़ खां वधीक जो ई सवाबु। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर। हाजत पूरी कयो। मसलन के बुखारे के रोज़ेदार के रोज़ो खोलाई या बिगड़ी उनकी हाजत पूरी कयो। के बीमार के तव्हां इलाज या दवा कराई, दवा वठी ॾिनी। के परेशान हाल जी तव्हां परेशानी लथी। कि हिकिड़ी हाजत तव्हां कंहिंजी पूरी कई, तव्हांजे लाइ 10 सालनि जे एतिकाफ़ खां वधीक अजर ऐं सवाबु मिली। एतिकाफ़ ही मस्जिदुल अबरार आहे। हिन मस्जिद में एतिकाफ़ वॾी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं मदीने में एतिकाफ़, मस्जिद नबवी शरीफ़ में एतिकाफ़ कीदा भाइयों तव्हांजी दिलि जी तमन्ना आहे। कहिड़ा कहिड़ा चाहियो था त मस्जिद नबवी शरीफ़ में एतिकाफ़ नसीब थिए। हर मोमिन जी ख्वाहिश आहे। ऐं मदीने वारे साईं फरमाए त ला यमशी अहदुकुम मा अख़ीहि फी क़दाए हाजतिही अफ़दल मिन अन यअतकिफ़ फी मस्जिदी हाज़ा शहरैन। जेको माण्हू कंहिं माण्हू जी हिकिड़ी हाजत पूरी करण जे लाइ निकितो, कंहिंजी ज़रूरत पूरी करण जे लाइ निकितो,
साईं फरमाइनि था मुंहिंजी मस्जिद नबवी में 2 महीना एतिकाफ़ वेहण खां वधीक सवाब। असीं त तड़पूं था त मस्जिद नबवी में 10 ॾींहं जो एतिकाफ़ नसीब थी वञे। सोणे सरदार जे हरम में हिकिड़े ॾींहं जो 1 घड़ी जो एतिकाफ़ रुपए मस्जिद में दाख़िल थी चओ नबवैत सुन्नतल एतिकाफ़ मूं सुन्नत एतिकाफ़ जी नियत की वरी 5 मिंट वियो इहो एतिकाफ़ आहे। दिल चाहे थी आशिक़नि जी त शर 5 मिंट बि मस्जिद नबवी में एतिकाफ़ नसीब थी वञे। चाहे थी या न जी हिकिड़ी हाजत पूरी कयो मुंहिंजे मस्जिद नबवी जे 2 महीननि जे एतिकाफ़ खां वधीक नहीं। के गमज़दा जो गम लायो, के दुखारे जो दुख लायो, के परेशान हाल जी परेशानी लायो। एतिकाफ़ का भलो रोज़ा रखण हत्ता के हज करण जिंदगी में हिकिड़ो हज करण मुसलमान के फर्ज़ आहे। मालदार ते जिंदगी में हिकिड़ो भेरो हज करे पर जेकॾहिं कंहिं मुसलमान जी हाजत ऐं ज़रूरत पूरी करे त 100 हजनि खां वधीक अजर ऐं सवाब इन खे मशहूर वाक़ियो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक हिकिड़ो अल्लाह जो मुज़दलिफ़े मञा मोटबो आहे तवाफ़ ज़ियारत काबे जो तवाफ़ कबो आहे। इहो हज जो फ़र्ज़ आहे। तवाफ़ ज़ियारत कयो पोइ थकल हुअसि उते ई मस्जिद हराम में लेटी पई। ॾिसां थो त आसमान तां मलाइक लथा फ़रिश्ता आसमान तां लथा हज अदा कयो। वरी फ़रिश्ते पुछो त इन 4 लख माण्हुनि मां केतिरनि माण्हुनि जो हज क़बूल पियो? फ़रिश्ते चयो त हिकिड़े माण्हू जो हज क़बूल न पियो। ॾाढो दुख थियो, अफ़सोस थियो त ही माण्हू 4 लख जेके डूंगर डोरे जबल झाके पैदल पंध करे उन वक़्त में जहाज़ त कोन आहे न, रेलगाॾियूं त कोन हुयूं, मोटरूं गाॾियूं त न हुयूं। ॾाढो दुख थियो। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो मूंखे ॾाढो सदमो ऐं अफ़सोस पहुतो। तेसीं हिकिड़ो आसमान तां ॿियो मलाइको लथो। उन चयो मुबारक हुजे मुबारक हुजे मुबारक हुजे। हेठनि फ़रिश्तनि पुछो छाजी मुबारक आहे? ते सभिनी जा हज अल्लाह ताला क़बूल करे। सबब कहिड़ो बणियो आहे? सबब इहो आहे जो दिमश्क जे शहर में अली बिन मुआफ़िक नाले हिकिड़ो शख़्स रहे थो। उन शख़्स हिकिड़ो अहिड़ो अमल कयो आहे जंहिंजे करे अल्लाह ताला हिननि 4 लख हाजियुनि जा हज क़बूल कया आहिनि ऐं उन माण्हू खे घर वेठे 4 लख हज जो सवाब मिले। वो माण्हू हे न मिना आयो आहे न मके आयो आहे न मुज़दलिफ़े पहुतो आहे न अरफ़ात पहुतो आहे। वेठो पंहिंजे घर में दिमश्क में आहे पर उन खे घर वेठे 4 लख हजनि जो सवाब मिली चुको आहे ऐं उन जे सदके हिननि 4 लख हाजियुनि जा हज अल्लाह ताला क़बूल कया। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त मूं शुक्राने जो नफ़िल पढ़ियो कंहिंजे सदके हज क़बूल न पइजी वियो। हाणे मूं सोचियो त हज जा अहकाम मनासिक पूरा करे ॻोठ न वेंदुसि, इन मर्द जी वञी ज़ियारत कयां, इन जो दीदार कयां जंहिंजे सदके हिननि 4 लख मूं सम्झो को बुज़ुर्ग हूंदो, को अलाहवारो हूंदो, वली हूंदो, का दरगाह हूंदी, को जुबा कुबा दस्तारूं हूंदियूं। असांजो तसवर त इहो आहे न त वली उहो आहे जंहिंजे अॻियो पोयो ख़ल्क़ हुजे, वली उहो आहे जेको पंहिंजो वॾो धज हुजे, माण्हू हथ पेर चुमनि, ख़ल्क़ हुनजे पुठियां हुजे, इहो वली आहे।
पर विलायत जा रंग निराला हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो तो मूं दिमश्क में पुछो तो भई हिते को बुज़ुर्ग ॻोल्हा वारो अली बिन मुआफ़िक़ नाले केर न ॿुधायो भई हिते तो को बुज़ुर्ग इन नाले सां आहे ई कोन जो दिमश्क जी बाज़ार में तकड़ी विछायूं जुतियूं वेठो थो कंडे बूटन की पालिश वेठो थो करे ये मोची हूंदा आहिनि हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त उनखे वञी मूं ॾिठो उन सां मिलियुसि मूं चयो मां मके मज़ा आयो आहियां तुंहिंजो महिमान आहियां महिमान खे ख़ुशामदीद उहा तकड़ी वेड़ियईं सामान पंहिंजो हुन कोतरे में विधई मूंखे वठी आयो घर में ख़िदमत कयईं चाकरी कयईं पोइ मां ॾिसां पियो त हिन जी इबादत कहिड़ी आहे सूद कहिड़ो आहे जो हिन माण्हू खे घर वेठे 4 लख अजर जो सवाब मिलियो हिन जे करे हुननि हाजियुनि जा हज़ अल्लाह ताला क़बूल कया ॿियो त कुझु कोन्हे मां हिकिड़ो मोची आहियां जुतियूं कढींदो आहियां पोइ सालनि खां सिक हुई मदीने में दिलि में तांग हुई तलब ऐं तड़प हुई त मां हज अदा कयां पोइ हलाल कमाई मज़ा टको पैसो आनो पंजाना गॾु कंदे 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 हेल साल मूं पैसा गॾु कया त मां हेल मूं नालो लिखायो हाणे मूंखे राति ॾींहुं तलब हुई तड़प हुई त कॾहिं त हज जा ॾिहाड़ा अचनि त मां मदीने शरीफ़ ॾींहं पियो ॻणियां काफ़िले वञण जा ॾींहं पुछां पियो त कॾहिं काफ़िलो दिमश्क मां निकिरंदो हिकिड़ी राति अहिड़ी थी जो दिमश्क जी हिकिड़ी गली मज़ा घिटी मज़ा गुज़रियुसि त नंढड़नि ॿारनि जे रोअण जो आवाज़ नंढड़ा ॿारड़ा माई पई चवे त बच्चा बस कयो मानी तैयार थिए पई बस कयो तव्हांखे मानी खारायां थी उहे ॿार पिया चवनि अली बिन मुआफ़िक़ चयो त मां गली में पी इहो आवाज़ उन्हनि जो घर मां ॿुधण लॻुसि ॿारड़ा पिया रोई चवनि था मां जे बाबा हुजे हा त असां 3 ॾींहं बुखा न हुजूं असां 3 ॾींहंनि खां वठी बुखा आहियूं तूं असांखे मूंखे दिलासा था ॾीं ऐं पथर पई थी घुमाई हज़रत अली बिन मुआफ़िक़ चयो त मां सम्झी वियुसि त इहा औरत बेवा ऐं हिन जा बच्चा यतीम हिन जो पीउ न यतीम ॿार आहे मूं दर खड़कायो अंदरों औरत जो आवाज़ आयो केरु आहे जे असां बदनसीबनि जो दर खड़कायो मूं पुछो अमाई बच्चा छो था रोअनि रोअनि था हिन जे लाइ जो मां बेवा औरत आहियां मुंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे ही मुंहिंजा बच्चा यतीम आहिनि असीं सैयद ज़ादा आले रसूल असांजे पाड़े वारनि कंहिं बि असांजी संभाल न लधी त हिननि यतीमनि जो छा हाल हिननि जी राति कीअं थी गुज़रे ॾींहुं कीअं थो गुज़रे कंहिं बि असांजी संभाल न लधी पत्थर उन में विधा अथमि इहे आसरे में बचनि खे विहारियो अथमि त खाधो तयारु थी रहियो आहे रोई 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 ने सुम्ही पवंदा जो टी राति असांजी कैफ़ियत इहा हज़रत अली बिन मुआफ़िक़ चयो त मुंहिंजे अखियुनि में रुॻ अची विया मूं सोचियो त मूं पैसा गॾु कया आहिनि पंहिंजे हलाल कमाई मज़ा हज ते वञण जे लाइ तयारु आहियां मके मदीने वञण मदीने वारे साईं जे दर जो दीदार कयो ऐं हिते हुज़ूर जा बच्चा आहिनि हुज़ूर जी हाल आहे जेके यतीम बच्चा 3 ॾींहंनि खां बि बुखा मूं सोचियो त बसि मुंहिंजो हज इहो आहे इहे पैसा मां इन्हनि यतीमनि ऐं बेवा औरत ते ख़र्च कयां मूं उन्हनि पैसनि मंझां अटो वरितो सीधो सामान वरितो घर जो ख़र्च पखो वरितो उहो वठी ऐं उन दर ते वरी मोटी आयुसि दर खड़कायो औरत जो आवाज़ आयो केरु आहे मूं चयो अम्मा ही कुझु खाधे जो सामान आहे क़बूल कयो
वो सामान उनके ॾिनो, मां वरी गली में वेही रहियसि त हाणे बच्चनि जे ख़ुशीअ जो आवाज़ ॿुधा त पोइ वञे। जीअं मूं उन्हनि जे रोअण जो आवाज़ ॿुधो, तीअं उन्हनि जे ख़ुशीअ जो आवाज़ ॿुधा त पोइ वञे। जेॾी महिल उहो सामान उनखे ॾिनो त बच्चनि जो अंदरों आवाज़ ख़ुशीअ जो अचे पियो। मानी तयारु थी, मां तेसीं वेठो रहियुसि, इंतज़ारु कंदो रहियुसि। मां चयो त बच्चा हाणे मानी तयारु आहे, खाओ। ॿारनि चयो त मां असां तेसीं मानी न खाईंदासीं जेसीं पंहिंजे नामे मुहम्मद इन माण्हू जी सिफारिश न कई हुजे, असां यतीमनि जी संभाल, जे असां ग़रीबनि जी संभाल नथी आहे, असां मिस्कीन जी परवाह कि बस उन्हनि बच्चनि जी इहा दुआ जॾहिं मूं ॿुधी त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई। मूं सोचियो त बसि मुंहिंजो हज बि वियो आहे, मुंहिंजो उमिरो बि वियो आहे, मुंहिंजो मको ऐं मदीने जो दीदार बि वियो। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक जी त इहो मूंखो हिन साल अमल थियो आहे, ॿियो त को मुंहिंजो अमल कोन्हे। कि पोइ जॾहिं हज ते वञण जे लाइ काफ़िले जी तयारी थी ऐं काफ़िले वारनि जो भई हाणे सुभाणे रवानगी आहे, मूं उन्हनि खे चयो त भई मां हज ते नथो हली सघां। उन्हनि खे इन मामले जी ख़बर न हुई त मूं उहे पैसा काॾे ख़र्च करे छॾिया आहिनि। पोइ दमिश्क जा माण्हू हुते ठठोलूं करण लॻा, ताना हणण लॻा, मदीने के भाग वारा वेंदा, हेड़ा बदबख्त वेंदा छा, ही बदनसीब वेंदा छा हज ते? मदीने जो वक़्त वारा वेंदा, ख़ुशनसीब वेंदा, हिन जी औकात कहिड़ी आहे जो मदीने वञे? मां घर जे कुंड में वेही अखियुनि में लुड़क आणे चयो, मुंहिंजा मालिक, मूं पंहिंजे हज जो ख़र्च नबी जे बच्चनि ते ख़र्च कयो आहे, मुंहिंजा मौला मुंहिंजे इन अमल खे तूं क़बूल फरमा। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक चयो त तोखे ख़ुशख़बरी आहे, तोखे घर वेठे 4 लख हजनि जो सवाब रब ॾेई। ऐं तुंहिंजो इहो अमल अलाह वटि अहिड़ो बणियो आहे, एॾो मक़बूल पियो आहे जो तुंहिंजे इन अमल जे सदके अलाह ताला हुननि 4 लख हाजियुनि जा हज क़बूल करे। दोस्तो, अल्लाह तव्हांखे इज़त ॾिनी आहे, रब तव्हांखे कलम ॾिनो आहे, इल्मु ॾिनो आहे, रब तव्हांखे माल ॾिनो आहे, तव्हांखे पैसो ॾिनो आहे, त तव्हां बेशक पाण ते ख़र्च कयो, पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कयो, पंहिंजे आल ते ख़र्च कयो, पर कॾहिं त उन्हनि ग़रीबनि जो बि ख़्यालु कयो जेके तव्हांजे अॻियां मिस्कीन आहिनि, तव्हांजे पाड़े में ग़रीब आहिनि, के मोहताज आहिनि, ज़रूरतमंद आहिनि, को बीमार आहे जेके इलाज जी ज़रूरत आहे, को हाजतमंद आहे, का बेवा औरत आहे, के यतीम ॿार आहिनि। मदीने वाले साईं फरमाए त अन वकाफिलुल यतीम कहातैन फिल जन्नह, हीअं अशद ऐं विची आंगुर मिलाए पाण करीमनि ॾेखारी। फरमायो त जेको यतीम जी परवरिश करे क़यामत जे ॾियारे मूं मुहम्मद सां ईअं गॾु, जीअं ही अशद ऐं विची आंगुर पाण में जुड़ियल मिलियल गॾु आहिनि, इहो मुंहिंजो उम्मती मूं मुहम्मद करीम सां जन्नत में ईअं गॾु हलंदो जेको के यतीम जी परवरिश करे। तव्हां बैंकुनि में पैसा गॾु कया, दौलत तव्हां जमा कई, अचानक मौत अची वई, मौत पुछी न ईंदो आहे, मौत को मियाद या तिथ ॿधल मौत जी न हूंदी आहे, मौत अचानक अची वेंदो। जेकॾहिं मौत अची वियो, तव्हांजा इहे बंगला कहिड़े कम ईंदा, तव्हांखे तव्हांजी इहा दौलत जेका जमा कई इहा कहिड़े कम ईंदी, तव्हांजूं बनियूं, तव्हांजूं वनियूं, तव्हांजा ज़र ज़ेवर दौलत कहिड़े कम तव्हांखे ईंदी? तव्हां त हथे खाली वञी मिटीअ जे हवाले थी। मदीने वाले साईं फरमायो त भली दौलत उहा आहे जेका खाधव ऐं ख़ुदा जे रस्ते में कयो। रमज़ान असांखे सेखारे थो बुखारनि जो अहसासु रखो, उञारनि जो अहसासु रखो, ग़रीबनि जो अहसासु रखो, एतिकाफ़ करे 2 महीना
मुस्तफ़ा करीम जी मस्जिद नबवी में एतिकाफ में 2 महीना में होड़ो के मुसलमान जी हिकड़ी हाजत पूरी करे मस्जिद नबवी जे 2 महीननि जे एतिकाफ का वधीक ॾिसो वरी ईद उल फितर आहे न ईद उल फितर आहे ईद जो ॾियारो ख़ुशी जो ॾियारो उन ॾियारे ते असांजे मथां इस्लाम हिकिड़ो फर्ज़ रखियो आहे फितरे जो फितरो तव्हां ईद पोइ पढ़ो ईद खां अॻु में फितरो पढ़ो फितरो छा आहे तव्हां पंहिंजे सिर जे तरफ़ां ऐं तव्हांजो नाबालग ॿार जेको बालग जवान थी वियो उनजो न जेके नंढा ॿार नाबालग ॿार आहिनि उन्हनि जे तरफ़ां तव्हां 2 पाटियूं कणक जूं 2 किलोग्राम कणक जा या उन्हनि जो मुल्ह कणक ॾियो या कणक जो मुल्ह ॾियो तव्हांजे शहर में मार्केट में जेको कणक जो मुल्ह आहे उन हिसाब सां मिसलन पंहिंजो 150 रुपए में कणक जो कराची में 150 रुपए में किलो आहे त 2 किलोनि जो थींदा 300 रुपया हाणे 300 रुपया तव्हांजे लाइ तव्हांजे तरफ़ां तव्हांजे नाबालग बच्चनि जे तरफ़ां ऐं तव्हांजा जेके नौकर या तव्हांजा जेके ग़ुलाम ख़िदमत गुज़ार आहिनि उन्हनि जे तरफ़ां बि तव्हांखे फितरो अदा करिणो ऐं मिसलन हिकिड़ो माण्हू वञी ॾियो त हुनजी त ईद थी वेंदी न हुनजी त ईद थी वेंदी न इस्लाम असांखे इहो दर्स ॾिनो आहे त तव्हां ईद खां अॻु में बि ॿियनि जी ज़रूरत जो ख़्यालु वरी केॾी महिल ईद थी वई न तव्हां पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे यारनि सां पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि सां ईद मिलो हदीस पाक आहे जॾहिं ॿिया मुस्लमान हथ मिलाइनि था मुसाफ़ो कनि था जेके वॾा माण्हू उन्हनि सां त ख़ुशि दिली सां भाकुर पाए मिलंदो पर जेके ग़रीब आहिनि मिसकीन आहिनि या अज़ीज़ क़रीब आहिनि रिश्तेदार आहिनि सिल रहमी करे हली वञी उन्हनि जे घर में ईद मिलो उन्हनि सां ख़ुशीअ सां मिलो साईं फरमायो त तबस्सुम बि अख़ीक सदक पंहिंजे मुस्लमान भाउ सां मुर्की मिलो त उठ जी जेको दुनिया में कंहिं ॾुतड़ियल कंहिं गमज़द जो ग़म लाहे क़यामत जे ॾियारे अल्लाह हुन जा ग़म लाहे वमन यस्सर अम अस मुअस्सिरिन फि दुनिया यस्सर अल्लाहु अलैहि फि दुनिया वल आखिरह जेको तंग दस्त जी तंगी लाहे अल्लाह हुन जो दुनिया जूं तंगियूं बि लाहे छॾींदो आख़िरत जूं तंगियूं बि लाहे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे जुमे जे ॾींहुं कसम कसमाए सां चवां थो तव्हां वञी आज़माए जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि सची साबित न थिए तव्हांजा हथ मुंहिंजो बि तव्हां वञी आज़माए ॾिसो ख़ुदा ख़ैर करे तव्हां के तंगी में आहियो मुश्किल में आहियो परेशानी में आहियो तव्हां वञी कंहिं परेशान हाल जी परेशानी लाहियो खुद परेशानी में आयो पर तव्हां ॾिसो तव्हांजे ओड़े पाड़े में को परेशान माण्हू आहे उनजी परेशानी लाहियो इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त थोरनि ई ॾींहंनि में तव्हांजी परेशानी वञी आज़माए ॾिसो न सिर्फ़ दुनिया जी पर आख़िरत जी बि तंगी तव्हांजी रब परेशानी लाहे छॾींदो जेकॾहिं तव्हां ॿिए कंहिंजी परेशानी लाहे ऐं मदीने वारे साईं फरमायो मन सतर अला मुस्लिमिन फि दुनिया सतर अल्लाहु अलैहि फि दुनिया वल आखिरह जेको के मुसलमान के दुनिया में ढके थो अल्लाह उनके दुनिया में भी ढकींदो आखिरत में भी ढकींदो हाणे ते ढकण जो ॿ मानाऊं आहिनि हिकिड़ो त कपिड़ो वठी कंहिंखे ढकायो ईद जे टाइम ते तव्हां के ग़रीब मिसकीन खे 5 वॻा वठी ॾिना उनखे ढकायो अल्लाह हुनजे एवज़ दुनिया में बि तव्हांखे वॻा ॾींदो ऐं जन्नत जा बि लिबास ॾींदो अल्लाह जो वाइदो ढकण मजा मुराद कंहिंखे कपिड़ो ढकाइण ऐं मदीने वारे साईं फरमायो त तव्हां
नओं कपिड़ो वठे ईद ते या कंहिं बि त्योहार ते नओं कपिड़ो वरितई ऐं पंहिंजो पुराणो फाटल या उहो इस्तेमालु थियल कपिड़ो कंहिं ग़रीब माण्हू खे ॾिए थो, मदीने वारे साईं फरमायो त उन कपिड़ो जेको कंहिंखे ॾिनई न उन जी जेसीं ताईं बि हिकिड़ी ठिकड़ी बि धरती ते मौजूदु हूंदी, उहो ख़ैरात करण वारो अल्लाह जे अमान ज़मान हिफ़ाज़त जेकॾहिं तव्हां पंहिंजे हिकिड़े वॻे ॾियण सां अल्लाह जी अमानत में थी था वञो त सौदो सस्तो आहे या महांगो आहे? हिन दौर में मूंखे को अहिड़ो माण्हू नज़र नथो अचे जंहिंखे रुॻे हिकिड़ो वॻो हुजे जेको पाण पाई वेठो, अहिड़ो को बि माण्हू कोन थो नज़र अचे। हर माण्हू वटि 4, 5, 8 कल माण्हू वटि बेगूं भरियूं पियूं आहिनि, अलमारियूं भरियूं पियूं आहिनि, महीना गुज़री था वञनि त ॿिए कपिड़े पाइण जो मौक़ो ई नथो मिले, एतिरा कपिड़ा रखिया आहिनि। मरी वञी पोइ वञी घर वारा ख़ैरात कनि मुंडे खे पंहिंजे पाइण जहिड़ा 4 वॻा काफ़ी आहिनि, उन खां वधीक आहिनि। ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात कयो, अल्लाह हुनजे एवज़ तव्हांखे दुनिया में बि वॻा ॾींदो ऐं भला वॻा ॾींदो ऐं जन्नत जा बि लिबास रब तव्हांखे अतलस ऐं हरीर जा रेशम ऐं पट जूं पोशाकूं रब तव्हांखे ऐं मन सतर मुस्लिमिन अला मुस्लिमिन फी दुनिया सतर अल्लाह अलैहि फी दुनिया वल आखिरह। इन जी ॿी माना इहा आहे त कंहिं मुस्लमान जो ढक ढकी फलाणो खणी बाबा फलाणो हीअं अथव, फलाणो हीअं अथव, फलाणो हूअं अथव, न। साईं फरमाइनि था तव्हां हुनजा ऐब ढकियो, अल्लाह तव्हांजा ऐब दुनिया में बि ढकींदो, आख़िरत में बि। ॾिसो मूंखे कंहिंजो ऐब नज़र अची वियो आहे, मुंहिंजे लाइ आज़माइश आहे, मुंहिंजे लाइ इहो इम्तिहान आहे। ॿिए जो ऐब ॾिठो आहे न, हाणे उनखे बयानु कयां या न कयां इहो मुंहिंजो इम्तिहान आहे। पर जेकॾहिं मूं ॿिए जा ऐब ढके छॾिया त मुंहिंजा ढक रब ढकी। अगरि तव्हीं चाहियो था तव्हांजा ऐब, तव्हांजूं ग़लतियूं, तव्हांजा कुसूर, तव्हांजूं कोताहियूं अल्लाह बख़्शे छॾे त तव्हां ऐबदारनि जा ऐब ढकींदा कयो, कंहिंजो पर्दो न लायो, कंहिंतां बाझ जो बुड़ो न हटायो, कंहिंतां पनाह जो पर्दो न हटायो, कंहिंसां कंहिंखे ख्वार ऐं ज़लील करण जी कोशिशि न कयो। तव्हां ॿियनि जा ऐब ढकियो, अल्लाह दुनिया में बि तव्हांखे ढके छॾींदो, आख़िरत में जेको माण्हू पंहिंजे भाउ जी हाजत ज़रूरत पूरे करण जे पुठियां आहे, अल्लाह वरी उन जूं हाजतूं पूरियूं करण जे पुठियां। मुड़े तवजो कयो, ई ॻाल्हि सम्झण ॾाढे कम जी ॻाल्हि आहे। भई हिकिड़ो मिसाल आहे, मूंखे हिकिड़ी हाजत ज़रूरत पई वई, मां मथे जा ज़ोर लॻाए बीठो आहियां, न चोटी जा ज़ोर लॻाए, कमु नथो थिए। मां इंसान आहियां, आजिज़ आहियां, मुंहिंजी हैसियत अहमियत पंहिंजे हाल सां वॾी कोशिशि कई आहे, पर कमु नथो थिए। पर जे अल्लाह मुंहिंजो कमु ठाहे, तव्हां 500 आहियो या 5000 आहियो, हड़ई गॾिजी चओ त करमला जो कमु ड्राहियो, पर जे मुंहिंजो रब मुंहिंजो कमु तव्हां केरु थींदा आहियो मुंहिंजे कम खे ड्राहिण वारा? पर जेकॾहिं अल्लाह मुंहिंजो कमु ड्राहिण थो चाहे, तव्हां हड़ई गॾिजी वञो, तव्हां केरु थींदा मुंहिंजा कमु ठाहिण वारा? ॾिसो, तव्हां तव्हांजो कमु को बिगड़ियल आहे, ठहे नथो, त तव्हां पंहिंजो कमु अल्लाह खां कराइणु चाहींदो या पाण कंदो? जी अल्लाह तव्हांजो कमु ठाहे त पोइ कींदा भाई का रुकावट थी सघंदी? को इन कम खे झले पले सघंदो?
बस तव्हां के गरीब मिस्कीन जो कम वञी ठाहियो, अलाह तव्हांजो कमु ठाहे ॾींदो। ऐं हेॾे ॿुॾे ध्यानु कयो, माण्हू तव्हां वटि पंहिंजो कमु खणी था अचनि, अदाई मुंहिंजो कमु कजांइ, तव्हां ख़ुशि नसीब आहियो, अलाह तव्हांखे चूंडियो आहे जो पंहिंजे माण्हुनि खे तव्हां ॾे रब कम जे लाइ मोकिलियो, तव्हां भाग वारा आहियो। तव्हां केॾे हली वञो हा, उनजे बजाए तव्हां वटि के माण्हू आया आहिनि, इहा तव्हांजी ख़ुशि नसीबी आहे। तव्हांखे रब इज़त ॾिनी आहे, तव्हांखे रब मक़ाम ॾिनो आहे जो पंहिंजा माण्हू मोहताज बणाए रब तव्हांजे दर ते तव्हां उन्हनि जो कमु कयो, सुहिणी तरह सां कमु कयो, अल्लाह ताला तव्हांजे इज़त खे अञा वधाईंदो, माल खे अञा वधाईंदो, मर्तबे खे अञा वधाईंदो। पर जेकॾहिं तव्हां अल्लाह जे मखलूक खां नफ़रत कई, उन्हनि सां पंहिंजो बुरो सलूक कयो, उन्हनि खे छिड़ियूं ॾिनियूं, उन्हनि सां नाशाइस्ता रवैयो रखियो, त अल्लाह उहो तव्हांजो मक़ाम फुरे कंहिं अहिड़े खे ॾींदो जेको ख़ुदा जे ॿारनि जा कम करण वारो। ऐं तव्हां सम्झो त ही मखलूक जेका आहे न, अल्लाह जी मखलूक। छा? ही माण्हू सभु अल बिलाद बिलादुल्लाह वल इबाद इबादुल्लाह, शहर सभु अल्लाह जा शहर, माण्हू सभु अल्लाह जा माण्हू, ही ख़ल्क़ जेका आहे अल्लाह जा माण्हू। तव्हां अल्लाह जे माण्हुनि सां सुठा हलो, अल्लाह तव्हांखे हुनजो बदिलो पाण ॾींदो। मसलन तव्हांजो ॿकिरियुनि जो धण आहे, को माण्हू उन ॿकिरियुनि खे पाणी पीआरे, गाह ॾिए, उन्हनि खे छांव ते वठी वञे, उन्हनि जी सेवा करे, ख़िदमत करे, तव्हां ख़ुशि थींदो या न? यार हिन मुंहिंजे ॿकिरियुनि जी वॾी संभाल लधी आहे, मानी सुठड़ी उनखे खाराईंदा, बाबा तूं असांजे ॿकिरियुनि जो ख़्यालु कयो आहे, मानी तूं खा। जेतिरी तव्हांजी तौफ़ीक़ हूंदी उनखे तव्हां ओबलाइज कंदो, उनखे तव्हां उनजो सुठो बदिलो ॾींदो। ही ख़ल्क़ अल्लाह जी ख़ल्क़ आहे, तव्हां उन सां सुठो सलूक रखो था न, अल्लाह ख़ुशि थिए थो त मुंहिंजे माण्हुनि सां ही सुठो हले। हिकिड़ी रिवायत आहे त कारून वॾो मालदार हो, दौलतमंद हो, उनजो जेके खज़ाननि जूं कुंजूं हुयूं से बि उठनि जो गॾनि जो वॾो वलर हुजे, उहे चाबियूं खणनि, एतिरो उनजे खज़ाननि जूं चाबियूं एतिरियूं हुयूं त खज़ाना केतिरा हूंदसि। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह ताला मक़बूस फरमायो, नसीहत कई फिरौन खे, कारून खे, हामान खे। उहो कारून दुनिया जे नशे में हज़रत मूसा जी ॻाल्हि न मञी, नाफ़रमानी कंदो रहियो, हज़रत मूसा सम्झाईंदो रहियो, नाफ़रमानी कंदो रहियो, पंहिंजे गुनाह ते, पंहिंजे नाफ़रमानी सरकशी ते अड़ियल बीठो रहियो, हत्ता के अल्लाह जे नबी उनखे बददुआ ॾिनी। हज़रत मूसा कलीमुल्लाह उनखे बददुआ ॾिनी। कारून ज़मीन में ग़रक़ थियण लॻो, ख़ुश्क ज़मीन ते बीठो आहे, हुनजा पेर ईअं अंदरि घेड़ण लॻा जीअं धुपण में माण्हू अंदरि घेड़, सीने ताईं ज़मीन में दॿिजी वियो। सम्झई त ही अल्लाह जो नंबर, सम्झई त ही अल्लाह जी गिरफ़्त मूंखे थी आहे, हितां बची न सघंदुसि जेसीं ताईं मूसा दुआ न ॾींदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे सदके, ओ मूसा बसि हाणे मां तौबा कई, मां बख़्शिश थो घुरां, मूंखे माफ़ कर। ए मूसा पंहिंजी बददुआ वापसि वठि, मूंखे न ॾींदुसि। आख़िर ॿुॾंदो ॿुॾंदो ज़मीन में ग़रक़ थी वियो। जेॾीमहिल ग़रक़ थी वियो, ओॾीमहिल अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल मजदहू हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो त मूसा जहिड़ो हुयो तहिड़ो त मुंहिंजो बानो। ए मूसा हेतिरा भेरा हुन तोखे सॾ कया, तो छो न हुनजे हक़ में दुआ घुरी?
मूसा हिकिड़ो भेरो मूंखे पुकारियो त मां उनखे कॾहिं बि ख़र्क न कयां। ए मूसा न तो पैदा कया, न तो पालिया, न तो निभाया, तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजा बाला मूंखे केतिरा प्यारा। मुंहिंजो साईं तूं बेदरवी जिसकी मुंहिंजो मालिक बेदरवी जिसकी नकी उठने केॾो प्यारो आहे जेकॾहिं एतिरियूं बेफ़रमानियूं पुट करे तव्हां सही सघंदव, तव्हां बर्दाश्त करे सघंदव? घर मां कढी छॾींदव, विढ़ंदव, लड़ंदव, झगड़ंदव, चवंदव छोरो मुंहिंजो नाफ़रमान आहे, मुंहिंजो या साड़े छॾियो अथई। पर केतिरियूं नाफ़रमानियूं रोज़ था कयूं, वरी रब असांजे मथां शफ़क़त जो हथ बेटा अल्लाह जी मख़लूक सां सुठा थी हलो। रमज़ान जो सबक़ इहो आहे, रमज़ान जी तालीम इहा आहे। बुख काटियो तव्हांखे बुखारनि जो अहसास थिए, उञ काटियो तव्हांखे उञारनि जो क़दुरु थिए। ख़ुदा जे मख़लूक खे रोज़ा रखायो, रोज़ा खोलायो, ग़रीबनि जी संभाल लो, सहरी अफ़्तारी जो इंतज़ाम कयो। तव्हां ईद खां अॻु में फितरो अदा कयो, तव्हां कंहिंखे कपिड़ो वठी ॾियो, तव्हां कंहिंजी हाजत ज़रूरत पूरी कयो। को मिस्कीन ग़रीब आहे जन वटि ईद जे लाइ कुझु बि कोन्हे को, तव्हां ॾिसी जाचे ख़ुदि ब ख़ुदि तव्हांजे दर ते हली अचे, उनजे बजाए तव्हां ख़ुदि हली वञी उनजी संभाल लो। ऐं ख़ुदा जो कसम आहे इहो अमल रब खे एॾो वणे थो, एॾो वणे थो जो अलाह ताला तव्हांखे कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती वाक़ियो आहे। मूंखे उमिरि शरीफ़ जी तयारी कयो, ₹5 गॾु कया, थोरा थोरा करे टिकेट गॾु कई। हिकिड़ो माण्हू आयो, मूंखे चईंसि मां सैयद आहियां, न्याणी पढ़ायां थो, मूंखे कुझु मदद कयो। मूं बि पैसा गॾु कया, सुभाणे फ़क़ीर खे ॾियणा हुया, मुंहिंजो कराची खणी वञा, टिकेट वग़ैरह जो इंतज़ाम कर। मूं इहो कयो जो उहे पैसा जेकी उमिरि जे लाइ मूं गॾु कया उन ग़रीब खे ॾेई छॾिया। पंहिंजे घर वारनि खे बि चयुमि त तव्हां बि मदद कयो। पोइ कंहिं बर्तन खावण जो सेट ॾिनो, कंहिं कपिड़े जो जोड़ो ॾिनो, कंहिं कहिड़ी शइ ॾिनी, कंहिं हल्को फुल्को ॾाज थी वियो। ऐं उहे मुंहिंजे टिकेट जा पैसा मूं उनखे ॾिना। मां अल्लाह जे घर में तव्हांखे कसम सां थो चवां, उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं तक़रीबन 32 साल थिया आहिनि, कॾहिं मूंखे टिकेट जी परेशानी न थी। जॾहिं सोचींदो आहियां त मदीने वञा त को न को बंदोबस्त अलाह ताला करे छॾियो। हाणे हींअर मूंखे हफ़्तो थियो आयो, मोटियो आहियां, वरी हिकिड़े अलाह जे बाने जो सीधा मदीने शरीफ़ वञो तव्हांजी टिकेट बिज़नेस क्लास जी मां थो वठी ॾियां। मुंहिंजो अंधो घुरे हिकिड़ी अखि जे 2 मिलनसि, पोइ हुन टिकेट कराए छॾी आहे, वरी 2-3 ॾींहंनि में सुभाणे परी वरी वञा थो। मुंहिंजी का ख़ूबी कोन्हे,